दादा संत आसनदास जी असांखे ग्रंथ ॾिनो हिकिड़ो श्री नंदलाल उपदेश। मूंखे ॾिनो, उन्हनि चयूं हे मां किताब नथो ॾियां, हे मां तोखे खजानो थो ॾियां। हे जेको कथाऊं पढ़ंदो सम्झंदो त बसि उनखे खजानो मिली वियो। मूंखे चवनि पिया हे जा त हिनखे वरी लिखाए रख। मां चयुमि तव्हां चिंता न कयो दादा, हाणे त मीडिया जो ज़मानो आहे, हाणे त बल्कि रिकॉर्डिंग थी वेंदी ऐं सेव बि थी वेंदो यूट्यूब में। हिननि में सभु कथाऊं सेव थी वञनि, अॻिते बि कई जनरेशन ॿुधंदी रहे। हाणे त समय बदिलजी वियो आहे, त उन मां कई कथाऊं असां तव्हांखे ॿुधायूं। कल्ह हिकिड़ी कथा पढ़ी मां जीवन में पहिरियों बार, न की उहा कननि सां ॿुधी आहे काथे, न कंहिं महात्मा जे मुख मूं। छो जो हरि अनंत, हरि कथा अनंत आहे। कोई लिखा पढ़ी वारी कथाऊं थोड़ी न की एतिरी जेतिरी किताबनि में, न न। कई भक्तमाल जे ॿाहिरि बि भक्तनि जी कथाऊं। मान लो हिनमहिल कंहिं भॻवान भक्त सां लीला कई त उहा भक्तमाल में त न आई आहे। चओ हरि राम। संत चवंदा आहिनि हिनमहिल बि भॻवान कई भक्तनि सां कई रूपनि में लीला करे। हमने कहा रिटायर होते ही बीवी प्लान करेगी वर्ल्ड टूर। वो बोला पोस्ट रिटायरमेंट इनकम है हुजूर। अब इनका फ्यूचर सिक्योर नहीं पर आपका होगा। टाटा AIA से रहो हर वक्त के लिए तैयार। ओहो सब प्रकट नथी थियनि, जेके प्रकट आहिनि असांखे उहे आनंद वठूं था पिया। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद गोपाल दामोदर श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। ध्यान ॾिजो भाई, ॾाढी प्यारी कथा। हिकिड़ा ब्राह्मण देवता हा, घर में उन्हनि जी धर्म पत्नी ऐं हिकिड़ी न्याणी। भगवान जो ॾाढो भजन कंदा हा, भजन करण जी आदत थी वई, सुमरन हलंदो रहंदो हो। हिकिड़ो हूंदो आहे कि बोझो सम्झी करे, मुसीबत सम्झी करे नाम जपण अलॻि ॻाल्हि आहे, ऐं हिकिड़ो हूंदो आहे कि सुमरन जी आदत थी वञे, कि रही न सघूं, रोके न सघूं, कठिन थी वञे। ये श्यामलाल जो हूंदो जेके जवान पकड़े रहंदा। त महात्मा भजन कंदा हा प्रेम सां रोज़। समय गुज़रियो, हिकु ॾींहुं धर्म पत्नीअ चयो न्याणी हाणे शादी जे लाइक़ु थी वई आहे, हाणे सुठा सुठा आहिनि, बसि पैसो कोन्हे शादी करण जे लाइ। तव्हां व्यवस्था कयो त असां पंहिंजे कन्या जो विवाह कयूं। ओॾी महिल त ब्राह्मण देवता दिलासो ॾिनो। वरी 2 ॾींहं गुज़रिया, वरी धर्म पत्नीअ टोकियो। हाणे ख़्यालु आयो कि असां वटि त कुझु बि कोन्हे। उन ज़माने में अॼु खां एतिरा साल पहिरियों कि 500 रुपए में शादी थींदी। चओ हरे राम। त हाणे महात्मा सोचण लॻा कि हाणे 500 खनि त लॻंदा, धूमधाम सां शादी थिए। कंहिंखे चवां मां, कंहिंखो घुरां मां, कंहिंसां ॻाल्हि कढां? चुप थी विया। इच्छा न थी कि कंहिं इंसान खे चवां त भाई मुंहिंजी मदद कर। वरी ख़्यालु आयो, अरे जंहिंजो मां भजन कंदो आहियां, ॾींहं राति जंहिंजी माला तो घुमायां पियो वेठो, छा उन वटि खोटी पई आहे? उनखे छॾे करे ॿिए कंहिंखो घुरां? हा, छो असांजे अंदरि जी अंदरि ॻाल्हि रहंदी। ऐं सभिनि जो पालनहार त उहो ई आहे। सभिनि खे पालण वारो, खाराइण वारो, जीवन ॾियण वारो ॿियो केरु आहे? हा हा, उहो ई मां त उनखे ई पंहिंजो सम्झो आहे। जॾहिं मां पंहिंजो उनखे सम्झां थो त हाणे त हिकिड़ी ज़रूरत आहे कि भॻवानु ग्रस्त ॾिनो आहे, न्याणी ॾिनी आहे त उनजो विवाह करिणो आहे। त साम्हूं वेही करे भॻवान जे विग्रह जे ऐं चवणु लॻो, ठाकुर जी ॿुधो, न्याणी हाणे विवाह जे योग्य थी वई आहे, उनजी शादी करणी आहे, 500 मोहरूं खपंदियूं असांखे। तॾहिं पत्र मुद्रा न हलंदी, हा न, पेपर मनी न हलंदी, सिक्का मोहरियूं, हा न, गिन्नियूं, इहे हलंदा। त ठाकुर जी खे निवेदन कयईं। हिकु ॾींहुं गुज़रियो, 2 ॾींहं गुज़रिया, कोई व्यवस्था न थी। हफ़्तो गुज़रियो, ज़ाल बिगड़ी पई। तव्हां ध्यानु ई कोन था ॾियो, वञो न कंहिं सेठ वेठ वटि। चई हा हा, बसि 1-2 ॾींहं हाणे इंतज़ारु कर। वापसि आया, हाणे भॻवान ते नाराज़। ध्यानु ॾिजो, हिन महिल ताईं भक्ति हुई, नाम हुयो, सिमरन हुयो, माला हुई। हाणे चए थो छाजो मां तुंहिंजो नाम जपियां? तूं 500 जी व्यवस्था नथो करे? वॾो जगदीश्वर तो चवां पाण खे, लक्ष्मीपति बणियो आहे, लक्ष्मी माता चरण थी दबाए तुंहिंजा। 500 कोई मां तुंहिंजे लाइ महल घुरिया, मां तोखां कोई धन दौलत संपत्ति घुरी, पंहिंजे स्वार्थ जे लाइ घुरियो? परिवार मां पंहिंजो सम्झो हुजे त न कराए शादी, मां धीअ त तुंहिंजी सम्झंदो आहियां, सॼो परिवार त मां तोखे अर्पण कयो आहे, पोइ बि नथो करे त अॼु खां तुंहिंजो नाम बंदि। भॻवान सभु ॾिसनि था, लिखियल आहे भॻवान ॿुधनि पिया वेठा उनजी हिकु हिकु ॻाल्हि।
भगवान घबराइजी आ, अरे हे त बंदि थो करे। चए थो हा हा, अॼु खां तुंहिंजे नाम जी बंदी थी वई। ये न कहे जेल में बंदि कयो वेंदो आहे, अॼु खां तुंहिंजो नाम रद्द थी वियो भगवान, छाजो नालो जपींदासीं? एतिरो ख्यालु नथो करे तूं? गोपाल तेरा आरता, जो जन तुमरी भगत करन ते तिनके काज सवारता। छो गीता में तो चवा योगक्षेमम वहाम्यहम अनन्याश्चिंतयन्तो माये जना पर्युपासते तेषाम नित्याभियुक्ता नाम योगक्षेमम वहाम्यम। जेको हिकु चित्त सां निरंतर मुंहिंजो भजन कंदो आहे, हे अर्जुन उन जी जिम्मेदारी मां खणंदो आहे। काॾे वई तुंहिंजी जिम्मेदारी? रुसी वेठा भगवान सां। लेकिन जबान खे आदत हुई, वया पंहिंजे कम सां घुमी फिरी आया, वरी जबान चवण लॻे श्री कृष्ण गोविंद। चए बि पाण, वरी चिल्लाए बंदि कर निगोड़ी, छाजे करे थी हुनजो नालो खणे? वरी हुनजो नालो थी खणे, चुप कर। जबान बि पंहिंजी, चए बि पाण। वरी हिकु ॾींहुं रोकी पाण खे, ॿियो ॾींहुं रोकी, टियों ॾींहुं आयो त वरी जबान चए श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे। हाणे चई न कुझु करिणो पवंदो। महात्मा जेके ब्राह्मण कुझु अंग रखा रखंदा आहिनि साम्हूं, हिकिड़ो तौलियो रखंदा हुआ ग़रीब ब्राह्मण। हुन छा कयईं, तौलिए में हिकिड़ी गंढ ॾिनई। गंढ छाजे करे ॾिनई? कि भगवान जो नाम वरी यादि न अचे। यादि ईंदो त इहे गंढ ॾिसंदुमि त हा नाम न जपणो आहे हिन जो। हे छलिया हिकु नंबर जो, छल जे अलावा कुझु कयो ई कोन अथई। नारद सां छल करे छॾियईं, बालीअ सां त बलीअ सां छल, हा छल ई छल कयो अथई। हाणे तुंहिंजो नाम न जपणो आहे, नाम रद्द। असां खीचे करे पंहिंजे अंगोछे में, अॼु जीअं हुते हथु घुमाए अंगोछे ते गंढ अचे, हा नालो न खणणो आहे। मुंहं मां निकिरे श्री कृष्ण गोविंद, वरी गंढ यादि अचे, छाजो हरे मुरारी, छाजो हे नाथ, कोई नारायण नारायण न वासुदेव न कुझु न, नालो जपणो ई न आहे। भगवान चवनि था हिन त मुंहिंजो नालो ई रद्द करे छॾियो भाई। हा चओ हरे राम। भगवान हिकु हिकु ॻाल्हि उन जी ॿुधंदा आहिनि। स्तुति भले न ॿुधनि, वेदनि जा मंत्र न ॿुधनि, पर भाव सां जेको ईअं सम्झंदो आहे ठाकुर मुंहिंजी ॻाल्हि ॿुधनि था, ध्यानु था ॾियनि, उनजी हज़ार कननि सां, लख करोड़ कननि सां भगवान ॻाल्हियूं ॿुधंदा आहिनि भाई। केवल हिकु ॿ ॾींहुं गुज़रियो साध संगत जी, महात्मा हलिया वीचारा पंहिंजे कम सां ॿाहिरि। एतिरे में माता वेठी, उन्हनि जी धर्म पत्नी, सेठ जी आया बढ़िया हिकिड़ा। सेठ जी ॾाढा सुंदर हा। सेठ जी आया, हथ में खातो बि खणी आया, हिकिड़ी थैली बि खणी आया, कलम बि खणी आया, और टोपी बि पाए आया, और थोरो सो पेट बि ॿाहिरि कढी आया। सेठ जी ईअं हूंदा आहिनि अक्सर, चवंदा आहिनि पेट है तो सेठ है, चओ हरे राम। त भगवान जेको रोल निभाईंदा आहिनि त पूरो पूरो निभाईंदा आहिनि। ईअं सेठ वांगुरु, हाणे सेठ न ईअं ग़रीब लॻल पिया वीचारो 35 किले जो, खाइण पीअण जे लाइ कुझु कोन्हे। सेठ वरी छाजो, हटो कटो हुजे, थोरी तोंद ॿाहिरि हुजे, टोपी पाए करे, चश्मो लॻाए करे, थैलो खणी करे, बंदी कलम खणी करे, भगवान दरवाजो खटखटाइण लॻा। अरे भैया दरवाजो खोल, ओ ब्राह्मण देवता। उहे त हुया कोन, धर्म पत्नी आई। हा हा ॾाढा सुंदर सेठ जी। सेठ जी प्रणाम। तव्हां? हा हा। तव्हांजा पति काथे? चई कम सां विया आहिनि। त कमु हो तव्हांखे मुंहिंजे पतीअ सां? ही ॾाढो वॾो कमु हो। छो कहिड़ो कमु हो? चई उनखे 500 मोहरियूं वापसि करणियूं, 500 सिक्का। 500 सिक्का कीअं, छाजे करे? चई उहो असां वटि रखी वियो आहे, वठण ई भुलिजी वियो आहे। एॾा ॾींहं थिया आहिनि, वेसर खाधो अथई तुंहिंजो मुड़ुसु, आयो ई कोन्हे। त भाई मां ॾिसी ॾिसी करे थकी पियुमि, मां चयो मां ई थो ॾेई अचांसि। त कोन्हे छा घर में? ठीकु आहे त मां हला। अरे कोन्हे त मां त वेठी आहियां, अंदरि अचो अंदरि अचो, वियो हिते। ज़ाल चए थी ॾियणो हुजे त भाई मां चवां, मुड़ुसु कोन्हे, वठण जे लाइ त मां वेठी आहियां न। चओ हरे राम। धर्म पत्नी ॾाढी सियाणी हुई, चतुर चालाक हुई। वियो वियो सेठ जी वियो, भगवान खे विहारई, रोटी फुल्को बि कोन पुछियईं भगवान खे, हा चांहि वांहि बि कोन पुछियईं। हा हा त छा पिया चओ तव्हां? 500 कुझु चओ पिया? हा हे 500 थैली खणी आवां, हीअ तूं वठि, ऐं मां ॾिस खाते में जमा थो कयां। एॾा ॾींहं थी विया आहिनि, ॾेई विया, ऐं वठणु यादि ई कोन्हे, भुलिजी वियो छा भला? चई अचे त पोइ ख़बर वठांसि थी भले उन खां, पुछंदीमांसि। पर हा मूंखे मिलिया, तव्हांजी लखे महिरबानी सेठ जी, तव्हां ईमानदार आहियो। भगवान खिलण लॻा। सेठ जी तव्हां दयालु आहियो। अच्छा कीअं भाई? तव्हां हीअ रक़म वापसि कई आहे, ॿियो कोई सेठ हुजे हा त थोरी खणी अचे हा। चओ हरे राम। तव्हां दयालु आहियो। चई धन्यवाद भाई, तूं दयालु चयो आहे। हाणे मां हलायां थो, पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुध। हे उनखे हथ में ॾिजां मोहरनि जी थैली, ऐं मुंहिंजो हिकिड़ो संदेश ॾिजां। कहिड़ो? चइजांसि भैया छाजे करे मूंखे रद्द कयो अथई?
चई मतिलबु कि असांजे अंदर जी ॻाल्हि आहे, मुंहिंजो पुराणो दोस्त आहे। अच्छा, ऐं चइजांसि उहो गंढ खोले छॾे। सेठ जी मूंखे काई ॻाल्हि सम्झ में नथी अचे। अरे चई तूं छॾ न, उहो सम्झी वेंदो। चइजांसि उहो जेकी अंगोछे में गंढ ॿधी रखी अथई उहा खोले छॾ, हाणे मुंहिंजो हिसाबु पूरो थिए। ईअं चई करे उहे सेठ जी केरु आहे? साक्षात भॻवानु। हा, श्याम सुंदर भॻवानु हली आहे। शाम जो महाराज स्वामी आया, ब्राह्मण देवता आया, ऐं अचण सां ज़ाल ॾाढो बढ़िया प्रसन्नता सां भोजन वोजन पुछण लॻी ऐं चवण लॻी तव्हां ॿुधायो कोन, तव्हांखे होश आहे? हेॾी वॾी रक़म कंहिंखे ॾेई भुलिजी था वञो पिया? पागल आहे, असां कंहिंखे रक़म ॾींदासीं? घर में कोन्हे त ॾिनमि काॾो, त माण्हू पागल थिया आहिनि। तव्हां वटि रक़म खणी आया? अरे कहिड़ी रक़म? अची उहा थेली मोहरनि जी रखी। हा, हे छा आहे? हे पूरा 500 अथव। मां गिनती कया आहिनि, हिकु बि घटि कोन्हे। हरे कृष्ण। केरु ॾेई वियो? केरु ॾेई वियो भाई? छा नालोसि? थी नालो त मां पुछण ई भुलिजी वईमांसि। मां एॾो होश में ख़ुशि थी वियसि, ख़ुशीअ में यादि ई न आयो वीचारे खां, भोजन वग़ैरह बि कोन पुछियुमि मां चङी तरह। ऐं चई मुंहिंजो दोस्त आहे, तव्हांजे लाइ चए पियो, ऐं मूं वटि रक़म रखी हो, खणी वञण ई भुलिजी विया। हेॾा वेसर खाधा आहियो तव्हां, भुलकड़ थी विया आहियो, तव्हांखे यादि ई कोन्हे? रक़म रखी भुलिजी था वञो। हिते असां त्राही त्राही था कयूं, न्याणीअ जी शादी आहे। खोले करे जीअं ॾिठई थैली, हिकिड़ी चिठी पई हुन में। चिठी कढी, चिठी पढ़ण लॻो त चिठीअ में लिखियलु हो, प्यारा, हे तुंहिंजे न्याणीअ जे विवाह जो पूरो धन तोखे आयो, ऐं महिरबानी करे मुंहिंजो नालो रद्द न कजां, ऐं अंगोशे में जेकी गंढ ॿधी अथई उहा खोले छॾिजां। तौलिए में से गठान खोल देना, तुम्हारा प्यारा। भगवान या चिट्ठी लिखी करे उन में छॾे आ, पढ़ी तुरंत सम्झियो। ज़ाल जे चरणनि ते किरी पियो, चरण पकड़ण लॻो। अरे स्वामी इहो छा था कयो? चई अरे पागल, तूं त वॾनि भागनि वारी आहे। ओहो, ओ दीन बंधु दीनानाथ, अनंत लोकनि जा मालिक आया, तूं उन जो दर्शन कयो आहे? ॿियो केरु आहे? हे चिठी पढ़, तोखे चइयो गंढ खोलजां? हा हा हा, नालो रद्द न कजाऊं, गंढ खोलजां। ॿ शयूं चइयो कि हे ॾिसे अंगोश में गंढ इन करे ॿधी आहे कि मां हुनजो नालो न खणंदुमि। तूं दीन बंधु तूं चवाए, तूं दीनानाथ आहे, ख़्यालु नथो करे असांजो। त इहे गंढ इन करे ॿधी कि हुनजो नालो न खणणो आहे, कि यादि अचे। असां यादि कंदा आहियूं कि नालो खणूं, ऐं उहो यादि थो करे त नालो न खणणो आहे। ऐं भॻवान वरी हुनजो ख़्यालु था कनि त भाई राख पैज नाम अपने की करन करावन हारे, प्रभु जी खसमा ना कर प्यारे। भॻवान पंहिंजे नाले जी लज रखंदा आहिनि। चओ हरे राम। हा हा, पत्नीअ खे बि हुनजे धर्म पत्नीअ खे बि प्रेम आयो, उहा बि भक्तीअ सां जुड़िजी वई। धूमधाम सां न्याणीअ जो विवाह थियो ऐं निरंतर भक्तीअ में लॻी आहे। तॾहिं चवनि था भाई हरि दुर्लभ नहीं, हरि दुर्लभ नहीं। केर दुर्लभ आहे? हरिजन दुर्लभ हो। हरि दुर्लभ नहीं जगत में, हरिजन दुर्लभ हो। हरे राम।